अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमन यब्तगि गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु व हुवा फ़िल आख़िरति मिनल ख़ासिरीन। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलीयुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनु सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। स्टेज पे जलवगर आली कदर उलमाए किराम सादाते अज़ाम ऐ मेहड़िया बाशऊर सुनो अज जी महफिल जो उलमान आए इस्लाम इंसानियत नौजवान इन मौजू जो इंतखाब कयो ऐं सुहिणो इंतखाब कयो। अॼुकल्ह कुछ माण्हू चवनि था असांखे ॿिए कंहिं दीन जी ज़रूरत नाहे, इंसानियत असांजो दीन आहे। सभु दीन पोइ थिया, इंसान अव्वल हुयो, इंसानियत अव्वल हुई। तंहिंजे करे ॿिए कंहिं दीन जे बजाय इंसानियत खे सम्झण, इंसानियत ते अमल करण इहा ई कामयाबी आहे। आउं चवां थो त इहा उन्हनि जी फिक्री ऐं नज़रियाती ग़लती आहे। इहा उन्हनि जे सोच जो क़सूर आहे। इंसान अल्लाह जी तख़लीक़ आहे, इंसान अल्लाह जो पैदा कयल आहे। इंसान जो ख़ालिक़ ऐं मालिक अल्लाह। जॾहिं को कारीगर का शइ ठाहींदो आहे त उन सां गॾु उन शइ जे इस्तेमाल जो किताब लिखंदो। कार वठंदो न उन सां तव्हांखे ओनर्स मैनुअल मिलंदो। भई ही कार हीअं इस्तेमाल कबी, ही मशीन हीअं इस्तेमाल कबी, ही बटण हिन मक़सद जे लाइ, हिन मशीन खे हीअं इस्तेमाल कंदो त ही फ़ाइदो मिलंदो। जेकॾहिं हिन मशीन खे हिन तरह सां ग़लत इस्तेमाल कंदो त ही नुक़सान थींदो। बाज़ार में का बि तव्हां मशीन
पूरी क़ीमती वठो त उन सां गॾु तव्हांखे उन जे ठाहिण वारे जे तरफ़ां उन जो मैन्युअल मिलंदो आहे ही इंसान अल्लाह की तख्लीक जो शाहकार इंसान जो अल्लाह अखियूं ठाहियूं कन ठाहिया हथ ठाहिया पैर बनाया उन सां गॾु अल्लाह ताला उन जे इस्तेमाल जो रस्तो तरीक़ो पंहिंजे पैगंबरनि जे ज़रिए मोकिलियो अखे अल्लाह ताला जी चोरियल असांजे ॾिसण जो पर अख खे हीअं इस्तेमाल कबो ही फ़ाइदो हासिल कबो हीअं इस्तेमाल न कबो इन जा ही नुक़सान आहिनि अल्लाह ताला पंहिंजा नबी मोकिलिया ऐं पंहिंजा आसमानी किताब मोकिलिया तौरात आयो ज़बूर आयो इंजील आयो ऐं आख़िरी आसमानी किताब क़ुरान आयो क़ुरान आहे इंसान जे ज़िंदगी जे गुज़ारण जो दस्तूरुल अमल क़ुरान इंसानियत जो सबक़ इंसानियत छाखे सघंदो आहे इंसान छा हूंदो आहे इंसान जे जीअण जो मक़सद छा आहे इंसान जूं ज़िंदगी जूं जेके क़ुवतूं कुदरतूं आहिनि उन्हनि जे इस्तेमाल जो जाइज़ तरीक़ो छा आहे नाजाइज़ तरीक़ो छा आहे इहो सारो इंसान जे ज़िंदगी जो दस्तूरुल अमल रब क़ुरान में लिखियो ऐं इन ज़िंदगी गुज़ारण जे दस्तूरुल अमल खे सॾिबो आहे इस्लाम समझो दाले इस्लाम छा आहे इस्लाम इंसानियत जो दर्स आहे इंसानियत छाखे सॾिबो इंसान छा आहे इंसानियत छा आहे इंसानियत जा हक़दार कहिड़ा आहिनि इंसान जूं ज़िम्मेदारियूं कहिड़ियूं आहिनि इंसान जे मथां ज़िम्मेदारी ड्यूटी कहिड़ी आहे इंसान खे दुनिया जी ज़िंदगी में छा करणो खपे छा न करणो खपे इहो सारी ज़िंदगी जो गुज़ारण जो तौर ऐं तरीक़ो क़ुरान में लिखियल आहे जेके असां दीन इस्लाम ऐं क़ुरान फरमाए वमन यब्तग़ि गैरल इस्लाम दीनन जेको माण्हू इस्लाम खे छॾे ॿियो को दीन ॿियो को तरीक़ो ॿियो को मज़हब ॿी का रीत रस्म इख्तियार करे फलन युक़बल मिन्हु या अल्लाह क़बूल न कंदो अल्लाह वटि ॿियो को तरीक़ो क़बूल नाहे तूं जेके इंसानियत सॾे अल्लाह जे ठाहियल कानून सां बग़ावत थो करीं ख़ुदा जे कानून जे मुक़ाबले में तूं पंहिंजी हथ जी इंसानियत ठाहे माण्हुनि खे चवे थो हीअ इंसानियत आहे रब जो फरमाए तुंहिंजो मालिक तुंहिंजो क्रिएटर तुंहिंजे ठाहिण वारो तुंहिंजो ख़ालिक तुंहिंजो मालिक जो फरमाए तुंहिंजो इहो जोड़ियल तरीक़ो मूं अल्लाह वटि क़बूल न इंसान आई मुझो खलकर मुझो मानो मुझो इंसान आई त मां इंसानियत जो दस्तूरुल अमल तोड़े क़ुरान मोकिलियो तोड़े इस्लाम जो इहो ज़िंदगी गुज़ारण जो दस्तूर जेको क़ुरान में लिखियल आहे इन खे छॾे अगर को ॿियो तरीक़ो इख्तियार करी ॿियो ज़िंदगी गुज़ारण जो रस्तो वरितो फलन युक़बल मिन्हु इहो अल्लाह वटि क़बूल वहुव फिल आखिरति मिनल
इस्लाम के छड़े ॿियो तौर तरीक़ो इख्तियार करे इहो अल्लाह वटि खसारे भरी बर्बादी वारो हाँ बुझाते ही हाँ थधे दिमाग़ सां मुंहिंजी ॻाल्हि खे थोरो गौर कयो जीअं जिस्म खणी आया आहियो तीअं दिलियूं पंहिंजूं बहादुर कयो मां तव्हांखे अॼु अहम ॻाल्हि अर्ज़ करण लॻो आहियां जेका रुॻो कननि सां ॿुधण जी नाहे पर दिलि में लाहिण आहे चुप अज़ीज़ान मोहतरम जेकर इस्लाम के छड़े को ॿियो तौर ऐं तरीक़ो अपनायो वञे ज़िंदगी गुज़ारण जो ॿियो रंग ऐं ढंग इख्तियार कयो वञे पोइ उन खे तव्हां कहिड़ो बि नालो ॾियो ईसाईयत जो नालो ॾियो रहबानियत जो नालो ॾियो सूफीइज़्म जो नालो ॾियो यहूदियत जो नालो ॾियो इंसानियत जो नालो ॾियो नाला मटाए भली खणी कहिड़ो बि नालो इख्तियार कयो पर अल्लाह वटि इहो तरीक़ो क़बूल न आहे चओ अल्लाह वटि इहो तरीक़ो क़बूल अल्लाह वटि मुंहिंजी इहा हथ जी जोड़ियल इंसानियत अल्लाह वटि क़बूल इस्लाम कुरान रब जो जोड़ियल दीन रब जो मोकिलियल आसमानी दस्तूर अमल जंहिंमें पूरी जिंदगी गुज़ारण जो दुख गम खुशी शादी गमी रात या ॾींहुं सुबुह या शाम जिंदगी कीअं गुज़ारणी आहे उहो सारो दस्तूर रब क़ुरान में लिखी छॾियो हे माण्हू चवनि छा त इस्लाम 1500 साल पुराणो दीन आहे पुराणो तौर तरीक़ो आहे हिन जदीद दौर में हिन जदीद साइंसी ऐं टेक्नोलॉजी जे दौर में इस्लाम जूं ॻाल्हियूं नाक़ाबिल अमल आहिनि यादि रखो इहा उन्हनि जी फिक्री ग़लती आहे सोच जी ग़लती आहे ख़ुदा जो कसम आहे जीअं 1500 साल अॻु में इस्लाम हिकिड़ो नओं निकोर सुहिणो सुठो मज़हब हुयो अॼु बि उहो ई नओं निकोर सुहिणो मज़हब हिन जदीद दौर जे तक़ाज़ानि जे मुताबिक़ जदीद दौर जदीद टेक्नोलॉजी जे दौर जे मुताबिक़ अगर जिंदगी गुज़ारण जो बेहतरीन रस्तो आहे बेहतरीन तरीक़ो आहे त क़ुरान आहे इस्लाम जान था दे पुराणो दीन वो जमीन में पुरानी थी वई आहे सदियूं गुज़रियूं आहिनि हज़ार साल ज़मीन ते चोरे निकिर ज़मीन मां आसमान मां पुराणो थी वियो आहे इन आसमान जी छत में बि निकिरी वञो जेकर दीन पुराणो थी वियो आहे न त पोइ सिज बि पुराणो थी वियो आहे इनखे हज़ार साल गुज़रिया आहिनि चंड बि पुराणो थी वियो आहे इन जी रोशनी जो नफ़ो न वठ न सिज पुराणो थियो आहे न चंड पुराणो थियो आहे रोज़ हिकिड़े नए आब ताब सां सिज उभरंदो आहे नई तरह सां जहान खे रोशन कंदो आहे ऊंदाहियुनि खे उजालनि में बदिलाईंदो आहे ख़ुदा जो कसम आहे त इस्लाम बि हर ॾींहं में हिकु नई रोशनी सां दुनिया खे
हे माण्हू जो जोड़ियल दीन नाहे हे अल्लाह जो जोड़ियल हे अल्लाह जो जोड़ियल दस्तूर अल्लाह के तो खबर हुई न कहीं साइंसी तरक्की नहीं हुई जादू में थींदियूं तोखे मूंखे खबर न हुई पर अल्लाह के खबर हुई इन जे करे इस्लाम जा जेके उसूल आहिनि खुदा जो कसम अॼु के दौर जहिड़ा हम तॾहिं त ॿ टे ॾींहं अॻु में हे पठान जेके पटका वॼण वारा अफगानिस्तान वारा अमेरिका 48 मुल्कन जूं फौजूं वठी आयो इन्हनि पठाननि खे फतह करण जे लाइ 48 मुल्कन जूं फौजूं जदीद टेक्नोलॉजी सां बम गोला बारूद जदीद दौर जूं टैंकूं ऐं मुंहिंजा दोस्तो ड्रोन टेक्नोलॉजी सां 19 सालनि खां पोइ उन्हनि मोमिननि जे अॻियां कंध झुकाए लिखी ॾिनई त मूं शिकस्त तस्लीम कई हथियार अमेरिका वटि हुया जदीद औज़ार अमेरिका ब्रिटानिया फ्रांस रूस चीन जदीद हथियार उन्हनि वटि आहिनि हे हथ खाली हुया पर इस्लाम जो जज्बो ईमान जो जज्बो कुरान के जन्म दस्तूर लाल बनायो खुदा जाने दुनिया जी जदीद टेक्नोलॉजी कोडा खोले पंहिंजी शिकस्त तस्लीम करे अमेरिका जे दौर में निकरण जो रस्तो कल पठान में रूस के शिकस्त ॾिनी रूस पुछड़ो थी निकितो अॼु अमेरिका में पुछड़ो थी निकितो चवंदा त इस्लाम मुसलमाननि वटि छा आहे खुदा जाने अगर इस्लाम ते असां सच्चा अमल पेरा थी वञूं त दुनिया जी का ताक़त मुसलमान खे झुकाए नथी सघे तूं कहिड़ी इंसानियत जी ॻाल्हि थो करीं क़ुरान खां ॿाहिरि अगर का शय तू चवी त ये सुठी आ ही इंसानियत आ खुदा जो कसम आ कि कुरान का वधी कभी का भली शय है मदीने वाले साईं की सुन्नत का वधी भली का शय है डॉक्टर म्यूरसन जदीद दौर जो मुहक्किका जदीद दौर जो अंबिया जो माहिरा अमेरिका की यूनिवर्सिटी जो प्रोफेसर चे तो जेडी मन मु तौरात के पढ़ो ज़बूर के पढ़ो साइंस के पढ़ो तो साइंस जेका ॻाल्हि चए पई तौरात ज़बूर इंजील उन्हें सा हम न दिया पर जेकॾहिं जदीद तहकीक शुदा शयूं कुरान ते पेश कयूं मुझे हैरत जी इंतहा न रही त कुरान असांजे साइंस का अञा अॻिरो अञा वधी अमेरिका जे डॉक्टर किताब लिखियो दी कुरान दी बाइबल एंड साइंस उनमें लिखे थो त कुरान ऐं हदीस के मूं ॾिठो त जदीद जेका रिसर्च करे असां तहकीक करे जे मक़ाम ते पहुतायूं कुरान उन खां अञा अॻिते जी ॻाल्हि हिकिड़ो मिसाल ॾिनो त पारणो जॾहिं मां जे पेट में ठहंदो आहे उहो 3 पर्दनि में ठहंदो आहे उनखे अंग्रेजी में सॾे थो 3 wheels of darkness इंताही जा 3 पर्दा एब्डोमिनल वॉल एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन ये 3 पर्दा आहिनि जंहिंमें ॿार मां जे पेट में जुड़ंदो आहे जेको मूं पंहिंजी 30 साल तहक़ीक़ करे इन ॻाल्हि ते पहुतुसि त इहे 3 पर्दा आहिनि 3 wheels of darkness ये
कुरान पढ़ण लॻसि त कुरान में लिखियो पियो आहे यख़्लुक़ुकुम फी बुतूनि उम्महातिकुम ख़ल्क़न मिन बादि ख़ल्क़िन फी ज़ुलुमातिन सलास। जो रब तव्हांजो उहो जेको मां जे पेट में तव्हांखे ऊंदाही जे टिन परदनि में ठाहींदो। मुसलमान थियो हींअर उहो मुसलमान आहे अंग्रेज मुहक़क़ रिसर्च स्कॉलर पर कलमो पढ़ी मुसलमान थी वियो ऐं हे असां वारा वरी एपी पढ़ी ऐं इहे वरी होॾे मायल आहिनि हो अंग्रेज इस्लाम में मायल आहिनि। हिन वक़्त में दुनिया जे अंदरि अगरि को मज़हब वधीक फैलिजण वारो आहे जंहिंखे वधीक माण्हू फॉलो कनि था रिसर्च तव्हां पढ़ी ॾिसो त इस्लाम ई आहे जेके जदीद दौर जा माण्हू चवनि था त जेकॾहिं हिन दौर में रहबरी खपे रहनुमाई खपे सुकून ऐं राहत खपे त क़ुरान में इस्लाम हिकिड़ो अंग्रेज डॉक्टर वो चवे तो बीमारी मारी ला इलाज हुजे न केडी बि ॾुखी बीमारी हुजे तव्हां हीअं कयो जो सुठे मिठे आवाज़ में कंहिं कारी जे तिलावत क़ुरान जी मरीज़ जे पासे में हलायो क़ुरान खे दिल सां गौर सां ॿुधंदो वञे उन क़ुरान जे करे ला इलाज बीमारी खे बेशक मञे तो काफर ऐं होॾो क़ुरान में लिखियो पियो आहे नज़िलु मिनल क़ुरान मा हुवा शिफा। असां क़ुरान में उहा शइ था नाज़िल कयूं जंहिंमें शिफा आहे जंहिंमें ॻाल्हायो शफ़ा आहे क़ुरान में शफ़ा आहे। अॼु दुनिया मञे थी त बेशक क़ुरान में पर क़ुरान वारनि जे घर में पैदा थियो सॼी ज़िंदगी क़ुरान पढ़ियो क़ुरान पढ़ियो हे वरी हाणे चवे थो त क़ुरान पुराणो किताब आहे इस्लाम नओं मज़हब नाहे असां इंसानियत वारो मज़हब था इख्तियार कयूं पुट इंसानियत खपे त हली क़ुरान जे दामन में हक़ मर्द मुजाहिद सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हिकिड़ो अंग्रेज मुहक़क़ तो चवे त मूं सोचो त मुसलमान हे नमाज़ छो था पढ़नि नमाज़ में कहिड़ो फ़ाइदो चए थो मूं नमाज़ पाण पढ़ी उन ते वेही खोजना कई त नमाज़ में फ़ाइदो कहिड़ो आहे चए थो बीहण वरी रुकू में वञण वरी सिधो थियण वरी सजदे में वञण पूरे बदन जी वर्जिश ऐसी कहीं जो पछाड़ी जेॾी महिल सलाम थो वराइजे अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह हे कंध जे मसल्स जेके आहिनि उन्हनि जी वर्जिश थी थिए। चए थो त जेॾी महिल माण्हू मानी थो खाए न मानी खाइण सां सण चर्बियूं अॼुकल्ह डाल्डा आहे हथनि में ई चमड़ी थी वञे थांव में ई ॼमी थी वञे अंदर बि ॼमी वेंदी हूंदी न चए थो जॾहिं रत जे श्रियाणियुनि में चर्बी ॼमी थी वञे उन सां पेसेज ऑफ ब्लड सोढ़ा थी था वञनि रत जूं रगूं सोढ़ियूं थी थियूं वञनि उन सां छा थो थिए जो माण्हू खे दिल ते दबाव थो पवे जंहिंखे ब्लड प्रेशर चइबो आहे इन सां कोलेस्ट्रॉल लेवल वधे थी इन सां दिल जूं बीमारियूं पैदा थियनि थियूं पर चए थो जेॾी महिल नमाज़ पढ़जे थी या एक्सरसाइज करण सां उहा कोलेस्ट्रॉल लेवल घटिजी थी वञे चर्बियूं पंगिरजी थी वञनि माण्हू दिल जे बीमारी खां अमन अमान जॾहिं मूंखे हैरत लॻी फजर जी नमाज रुगे 4 रकातूं बेपारी जी वरी बेपारी जी वरी घंटे 4 वरी सिजल तो 7 रकातूं सोमारी 9 रकातूं ये रकातूं में फर्क छो आहे भला
सभई हुजनि टे सभई हुजनि चार सभई सभई फर्ज़ चार हुजनि इहो फ़र्क़ु छो आहे जदों मूं ॾिठो त मुस्लमान जेके ख़ाली पेट सां नमाज़ूं पढ़नि जॾहिं जादो खाधल न आहे उहे रकातूं थोरियूं आहिनि जॾहिं मानी खां पोइ जेके नमाज़ूं आहिनि उन जूं रकातूं वधीक आहिनि इहो इस्लामी मैकेनिज़म आहे खाधे खे हज़म करण जो फैट्स ऐं चर्बियुनि खे ॻारण जो प्रोटीन खे घटाइण जो कोलेस्ट्रॉल लेवल खे नॉर्मल करण जो तरीक़ो सुबुह जो ख़ाली पेट आहीं रकातूं खे बस घणियूं चार वरी मंझंदि जी भाॼी खाईंदो त रकातूं घणियूं छो मंझंदि मानी खाधई अलाह ॾिठो ॼाणे मथां बीमार थी पए तंहिं करे रकातूं वधाए ॾिनई वरी टे पारी ख़ाली पेट सां रकातूं असर खां पोइ टे पारी खां पोइ चांहि बिस्कुट वग़ैरह माण्हू खाईंदो आहे सिजल जहिड़ो रकातूं सत वरी हाणे रब ॾिठो सोमाणी जी मानी खाई न हलंदो न घुमंदो मथां मुंहिंजो बानो बीमार थी पवे मथां हिन जी कोलेस्ट्रॉल लेवल चढ़ी वञे मथां ब्लड प्रेशर वधी वञे तंहिंजे करे सोमाणी जी रकात वरी सोमाणी जूं 19 रकातूं चङी तरह सां खाधो हज़म जेको रमज़ान जो रोज़ो रखंदो आहे त ॾींहं जी सॼी कसर वरी शाम जो कढंदो आहे शाम जो शरबत बूते पकोड़ा बूते मिठाण बूते चाराण बूते फ्रूट बूते रबर जो हाणे घणो खाधो त बीमार थी पवे 19 रकातूं सोमाणी जूं 20 रकातूं वरी तरावीह जूं ये भी रकातूं छो सो मिनट की किरात हाफ़िज़ चंगे हो बिस्मिल्लाह वो मिठा ही जेको इस्लाम ही जेको दीन औरतुनि में हिकु बीमारी आहे पुट हुकूमत सजदो डिघो कयो सजदो डिघो कयो ऐं ठाहे सजदो कयो मर्द खे हुकूमत त खुलियल सजदो करे टूटियूं जेके न इहे खुलियल हुजनि टूटियूं ज़मीन खां मथे हुजनि बगल खुलियल हुजनि ऐं पेट रानुनि सां मिलियल न हुजे खुलो सजदो पर औरत खे इहे हुकुम न आहे औरत खे हुकूमत पेट रानुनि ते रखे बाहूं सोड़ियूं करे नक निरड़ ज़मीन ते रखे औरत जेतिरो सोढ़ो सजदो कंदी ओतिरो वधीक सवाब मर्द जेतिरो कुशादो सजदो कंदो ओतिरो वधीक सवाब मेड़ वारा सां ॻाल्हि इहो फ़र्क़ु छो मर्द जे सजदे जो औरत जे सजदे जो फ़र्क़ु छो डॉक्टर था चवनि त औरत खे हिकिड़ी बीमारी थींदी आहे जंहिंखे रिट्रोवर्शन ऑफ यूट्रस चवंदा आहिनि उन जी बच्चेदानी जी जाइ छॾे पोइ फलकी वेंदी आहे उन सां औरत खे छा थींदो मथे में सूर टंगुनि में सूर मानी न वणंदी खाधो न वणंदो बच्चा न वणंदा थोरो कमु कंदी थकिजी पवंदी जॾहिं इहे अलामतूं औरत में नज़र अचनि त सम्झो त इन खे रिट्रोवर्शन ऑफ यूट्रस जी बीमारी लॻी आहे हाणे डॉक्टर चवनि था त इन बीमारी जी बि का बि दवा न आहे ॿी का सुई न आहे टेबलेट न आहे इंजेक्शन न आहे का बि इलाज इन जो ॿियो न आहे इन जो इलाज इहो आहे जो औरत नक ऐं निरड़ ज़मीन ते रखे रानो पेट सां लॻाए ज़मीन ते हीअं लेटी पवे पुठी मथे हुजेसि वो बिल्कुलु सजदे वांगुरु डॉक्टर चवंदा हीअं थी लेटे ज़मीन ते पइजी वञे
अची वेंदी बग़ैर दवा जे माई सिहत याब थी वेंदी मुझो मदीने वारो साईं अग में बुधायो सुभान अल्लाह के केड़ी खबर दे इस्लाम छा है इस्लाम दी गालिन में फायदा केड़ा है नफा केड़ा है ओ मिठा या सही जी रंतन जेला पेस्ट भाई फलानी पेस्ट फलानी पेस्ट पर गोले डाई में जाए जे पोता है ना त जेको खपड़ जी पाड़ जे दंदन में पाए दो सोटी के टूथपेस्ट में कोने हाने जेके जदीद टूथपेस्ट काढे उने में इने खपड़ जी पाड़ के कट्टे गोरे केमिकल्स मिलाए इने मजो ये ठाठा टूथपेस्ट जेका मदीने वारो साईं 1500 साल अगे में बुधायो त खपड़ जी पाड़ जो दंदन एतरा जी अज मरी विया मानी खाए लिया न मानी खाते में कदे कदे फूड पॉइजन थींदो आ खाते में जहर जा असरात थींदा आहिनि कदे माण्हू मानी खाईंदो ओच तो पेट में सूर पइजी मानी खाई उल्टी शुरू थी वई थींदो आया न थींदो आ कदे कदे खाते खाइण सां तबियत बिगड़ी वेंदी आ इहो ख़बर त छाजे करे खाधनि में कदे कदे फूड पॉइजन हूंदा आहिनि जहरीला असरात हूंदा आहिनि मदीने वारे साईं फरमायो त मानी खाई ऐं आङिरियूं चपींदा दारो अॼु डॉक्टर था चवनि त आङुर जेका माण्हू जी आङुर आहे न इन में नमकी आहे चखे ॾिसो हां जी रखो हां वजा जायको कहिड़ो आहे चहरा आहे भला इन खे तव्हां मुंहुं न लॻायो त कोन्हे न आङुर खे तव्हां धोई हथनि खे धो साबुण सां 15-20 मिंटनि खां पोइ वरी चखींदो त तव्हांखे वरी सारी चहरा लॻंदी छो इन में इहा चहरा नमकियात हथ रखाई आहे सुभान अल्लाह या खाधे में जेके फूड पॉइजन आहिनि जहरीला असरात आहिनि मानी खाई मुस्तफा जे सुन्नत मुताबिक आङिरियूं चटियो फूड पॉइजन ख़त्म थी वेंदो तव्हां चङा भला थी सुभान अल्लाह कुर्बान मदीने वारा तुंहिंजे दीन तां सदके वञा तुंहिंजे सुन्नत तां कुर्बान वञा तुंहिंजे ॾसियल रस्ते तां मां सदके वञा चओ सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह पुत्र हे जेको दीन आहे न इस्लाम आहे न इहो जीअं अरबनि जे लाइ कारगर आहे तीअं असां सिंध वारनि जे लाइ बि ईअं ई कारगर अफ्रीका में जेके कारागार आहिनि न उहे चवनि था त असांजे दर्दनि जो इलाज इस्लाम में आहे ऑस्ट्रेलिया वारा था चवनि त असांजे परेशानियुनि जो इलाज क़ुरान में आहे हां वजा सही सुभान अल्लाह चीन में चीन जो साइंस म्यूजियम ॾिठो बीजिंग जे अंदर उन में जेके जदीद हिननि कोई इजादात कयूं आहिनि कीअं हिननि शयूं ठाहियूं हिकिड़ी उते आग रखियल हुयो जेको पाणीअ में आबदोज़ हलंदो आबदोज़ पाणीअ में ईअं हलंदो जीअं जहाज जी रफ़्तार उन जो तरीक़ेकार ॾिठो त हीअ असां कीअं ठाहियो आहे हिकिड़ी मच्छीअ जो सिंपल रखियल आहे जीअं मच्छी जा पर आहिनि
मस्जिद जी सिर्फ में बीहंदे न वली इमरान खान अचे या सदर आरिफ अलवी अचे न पर हितो दादू जो हिकिड़ो मस्तूर हुजे न सिर्फ में वही कुल्लो कुल्ले में गॾु बीहंदा आहे या न कॾहिं तव्हां के मस्जिद में ॾिठो आहे त भई हीअ सिर्फ जेका आहे सा डीसी साहब जी आहे हीअ सिर्फ एसपी जी आहे हीअ डीसीओ जी आहे डीसीओ त वञे कुर्सी ते हूंदो पर मस्जिद में सभु बराबर हिल हिल ये न आहे त अमीरनि जो रोज़ो जुदा हुजे ग़रीबनि जो रोज़ो वरी जुदा हुजे जहिड़ो ग़रीब रोज़ो रखंदो अमीर खे ओड़ो ई रोज़ो रखणो आहे कि न जे हज ते थो वञे न जेकॾहिं वक़्त जो सदर वींदो त इहे न आहे त इहो पंहिंजा सुठा कपिड़ा पाए वञे न जीअं ग़रीब इहराम ॿधंदो न इएं सदर खे वज़ीर आज़म खे बि रखा लाहे या ॿिनि पटियुनि वारी चंपल पाइणी पवंदी पर चादरूं वेड़े कुल्ला मथो इस्लाम मुसावता इस्लाम में बराबरी इस्लाम में इंसानियत कारे गोरे अमीर गरीब के जो फर्क फराए रंग नस्ल कौम दौलत दुनिया जो फर्क फराए इस्लाम मसलवा बराबरी से खाए इस्लाम जो निजाम अदल अदालत जो निजाम यो इंसान समझण वारो न कुरान सेखारियो आहे खुदा ॼाणे थो उन अदालती निज़ाम में मौला अली अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन हुजे पर इस्लाम जो अदालती निज़ाम इहो आहे काज़ी शुरेह जे अॻियां हज़रत मौला अली खे जवाब ॾियण जे लाइ पेश थींदो हज़रत उमर साईं पूछे तो गरीब माण्हू तूं जाओ ॾिठा छोटा छोटा शायद तो वधीक हिकिड़ो रखियो आहे हज़रत उमर साईं फरमायो त इहो जवाब जो पुटु अब्दुल्ला बिन उमर ॾींदो अब्दुल्ला बिन उमर आयो चई त बाबो कत पुत में कतार हुयो जसीम हुयो उहो कपिड़ो पूरो न पियो पवे पोइ मूं पंहिंजे हिसे जो कपिड़ो बाबे खे सुठी तो गरीब बच्चो हाणे भली खड़ी बोले तो समझो न त ये पुत को ॾियण ॾियणी न साए मिंबर ते चढ़ण नदी न साए जवाब है या इस्लाम जो निज़ाम है या कुरान जो निज़ाम हां इस्लाम तू चईंदो इंसानियत बिया कुरान ॿियो पर अॼु कुरान खां कुझु इंसानियत चार छा थिया कुरान इंसानियत को सेखारे ख़ैर फितरी शयूं नुक़सान वारियूं शयूं उन्हनि खां इस्लाम ऐं कुरान मना थो करे मसलन सूअर खे कुरान हराम कयो आहे छो इन में हिकिड़ो जरसुमो खे तो टीना सजी वेठा आहिनि सूअर जो गोश्त जेको घणो खाईंदो उहो कीड़ो अंदर में वञी उन खे बीमारी पैदा करे सघे थो मादे जो कैंसर थी सघे थो मर्ज़ में मुब्तला थी सघे थो इन जे करे इस्लाम सूअर खाइण खां मना कई बकरी खे हलाल कई कुते खे हलाल कई बकरी जो गोश्त
गोश्त इंसान जे लाइ फ़ाइदे वारो आहे, कुते जो गोश्त नुक़सान वारो आहे। हर उहा शइ जेका इंसान खे नुक़सान ॾे उहा इस्लाम हराम कई। हर उहा शइ जेका इंसान खे फ़ाइदो ॾे उहा अल्लाह हलाल। शराब हराम, तूं हो पीअण हराम, तूं हो पीअण हराम। सॼी पीअण कन खोले मुंहिंजे तूं हो पीअण। भला इहो सिगरेट चाहे जो तूं भला भला हो चाहे तूं हो घुंघरी चाहे बीड़ी चाहे वयो हर हर अलैहिमुल ख़बाइस। मुंहिंजो नबी ख़बीस शयूं तव्हां ते हर हर करण आयो आहे। वतुखान ख़बीस तूं हो ख़बीस आहे, तूं हो पीअण हराम आहे। अॼु डॉक्टर था चवनि त तमाक जो जेको बूटो आहे इन तमाक जे बूटे में हिकिड़ो कीमियाई जुज़ो आहे जंहिंखे निकोटीन डॉक्टरी लैंग्वेज में उनखे निकोटीन चयो वेंदो आहे। इहो निकोटीन ज़हर आहे। जेकॾहिं घणे मिक़दार में जिस्म में दाख़िल थिए त माण्हू कैंसर जो बीमार थी सघे थो, फेफड़नि जो सरतान थी सघे थो। मिठा तंहिंजे करे इस्लाम इन चूहे पीअण खां मना कई। ऐं हे वरी सदाए इंसान ऐं सिगरेट जो चैन स्मोकर हिकिड़े मां ॿियो थो खाईंदो पोइ अथई बि सूरज में। पुट मां तव्हांखे चैलेंज थो ॾियां, चैलेंज थो दादू हिन में वेड़ जे करे में ॾियां। जन इस्लाम जे अहकाम खे छॾे ऐं पंहिंजी इंसानियत जी दावा कई आहे। उहे सुख सां न हूंदा त वञी ॾिसो उहे सुकून सां न हूंदा, राहत सां न हूंदा। अरे राहत आहे त क़ुरान में आहे, इस्लाम में आहे, मुहम्मद करीम जे कदम में। इस्लाम असांखे नशे वारी हर शइ खां रोके थो, छो त नशे में नुक़सान आहे। मेराज वारी रात साईं फरमाइनि था जेॾी महिल सवा लख नफ़िलनि खे निमाज़ पढ़ाए हीअं ॿाहिरि निकितुसि न मस्जिद अक़सा में त जिब्रील ॿ प्याला खणी आयो। हिकिड़े प्याले में शराब हुयो, ॿिए प्याले में खीर हुयो। मूं शराब खे ठुकरायो, खीर पीतो। छा पीतो ऐं ठुकरायूं छा छो त शराब ख़बीस शइ आहे। शराब इंसान जे कत्ल में फतूर विझंदो आहे। इन मां अमल फ़हम दानाई हर शइ में फतूर विझंदो आहे। इन जे करे नशे वारी शइ खे इस्लाम हराम करार ॾिनो। इंसानियत इहा ई ॻाल्हि आहे। नशो नशे में धुत घर में आयो त साम्हूं हुजनिसि त हिकिड़ी ज़ाल खे चए त अधी पाणी त पियारजां। ज़ाल खे चए अधी पाणी त पियारजां त ॿी ज़ाल सां चए ज़ाल हया पंहिंजी ज़ाल खे अधी थो सॾी अमड़ भला तूं ई खणी पियारजां। नशे छो नशो हराम आहे इहा ख़बर नथी पए त मुंहिंजी अम्मा आहे या भेण आहे या माउ आहे या न्याणी आहे। इन जे करे इंसानियत इहा आहे त क़ुरान सेखारी आहे नशे खां बची वञो, बेहयाई खां बची वञो, छोकरेबाज़ी खां बचो। अॼु जेका एड्स जी बीमारी फैली आहे दुनिया में, एड्स जी बीमारी आई आहे। इहा एड्स जी बीमारी छोकरेबाज़ी मां, बदकिरदारी मां, गैर फितरी तरीक़े सां पंहिंजी जिन्सी ख्वाहिश पूरी करण मज़ा एड्स जी बीमारी मुंहिंजा दोस्त दुनिया में वबा जी सूरत इख्तियार करे पई वञे। हीउ जेको कोरोना वायरस आयो आहे, कोरोना वायरस किथां आयो आहे? चीन जो शहर वुहान जे शहर में बराबरि रही आयो आहे। उतां जे माण्हुनि जी नफ़सियात न पंहिंजे अखियुनि सां ॾिसी हराम शयूं
सूअर बिल्लो गिद्दड़ कुमियूं कच्छूं हे चमड़ा जेकी चमड़ा इन चमड़नि खे काढ़े इहो सूप सुकाए था न जे कुकड़ जो सूप ठाहींदा आहिनि इहो सूप सुकाए चमड़नि जो पीअनि था डॉक्टर चवनि था इन चमड़े मथां इहा कोरोना जी वायरस निकली आहे ओ मिठा जन शयुनि खे इस्लाम हराम करार ॾिनो आहे उन में नुक़सान आहे जन शयुनि खे इस्लाम जाइज़ करार ॾिनो आहे उन में फ़ाइदो ई फ़ाइदो नफ़ो ई रब जो हम जिन्स परस्ती का दिखाओ मर्द मर्द सा औरत औरत सा पंहिंजी जिन्सी ख्वाहिश जिन्सी तस्कीन हासिल करे इस्लाम में इनखे हराम करार ॾिनो आहे अॼु जदीद तहक़ीक़ ॿुधाए थी त इहे ख़तरनाक बीमारियूं हम जिन्स परस्ती मंझां जहां कुर्बान हुजे मदीने वारे साईं जे दीन जे मथां जे असांजे मर्ज़नि जो इलाज असांखे दोस्तो इंसानियत तू चवी तो इंसानियत कुरान पढ़ तो इंसानियत जी ख़बर पई हदीस पढ़ तो ख़बर पई इंसानियत छा खे सभो हाणे अचो त मां तुंहिंजो कुरान जूं आयतूं कुझु नबी सरदार जी हदीस तव्हांखे पढ़ायूं ओ मुझा प्रिय प्यारा कुरान ॿुध त इंसानियत चाहे नबी सुणे जूं हदीसूं ॿुध त इंसान चाहे रब तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ला यस्खर कौमुम मिन कौम ए ईमान वारो तमामा हिकड़ी जमात ॿी जमात ते दिल न करे मुझा सुना हबीब साहब सां गॾु वेठा आहिनि हिकिड़ो जनाज़ो आयो त अल्लाह जो रसूल उथी बीठो साहब चयो या रसूल अल्लाह ही त यहूदी जो जनाज़ो आहे काफ़िर इन तव्हांजो कलमो न पढ़ियो साईं फरमाइनि था बराबर काफ़िर पर इंसान अल्लाह जा मलाइका अची रहिया आहिनि रब फरिश्ता इन जे लाश सां गॾु अची रहिया आहिनि पोइ मां मोहम्मद छो न उथी भी इकराम इंसानियत
तो फरमाए असा यकुनु खैरन मिनहुम तवा जेके जठो था कयो जेके घटिया था समझो तवा के केड़ी खबर था अल्लाह वटी तवा का वधीक भलो हुजे पुट मेड़वारा तो वट गारंटी रखो ने ना फलानो भलो आ फलानो ढिलो आ हे सुठो आ हे मठो आ हे चंचो है खरा रब जी ज़ात जी जाने ते सुठा के रहन भला के रहन खराब के रहन कुरान में फरमाए असा यकुनु खैरन मिनहुम ता के केड़ी खबर मता ये जे ता ठठोड़ ता कयो ये ता गाली भला वला निसाउन मिन निसाइन असा यकुन खैरन मिनहुम हिकड़ो सालो ॿियो निसाइन ते ठठोल नकन चथर नकन एजी मसासा न वॼाइनि केड़ी खबर जेते ठठोल छो कयो ये अल्लाह वट तमाम वधीक भलो हुजे कुरान जो फरमाए वला तलमिज़ू अनफुसकुम तवा हिकड़े के ऐब न लगायो ये फलाणो हेड़ो फलाणो ते हीअं लगायो दाया तंदा लगायो कुछ पंज यहाँ अच रखी के जवाब ॾियो कुरान जो फरमाए वला तलमिज़ू अनफुसकुम हिक ॿिए ते ऐब न लगायो या इंसानियत हर कंहिंखे सुठो समझो हर कंहिंखे मान ॾियो तव्हां खां वॾो आहे उन जी इज़त कयो तव्हां खां नंढो आहे उन खे प्यार ॾींदा कयो साईं चवनि था मन मन यरहम सगीरन वलम युवक्किर कबीरन फलैस मिन्ना जेको वॾनि जी इज़त न करे जेको नंढनि ते बाछ न करे इहो मुंहिंजो उम्मती नाहे साईं फरमाइनि था अल्लाह बरकत मा आखिरकुम बरकत तव्हांजे वॾड़नि सां गॾु चओ बरकत किथे आहे ॻाल्हायो बरकत किथे आहे वॾड़नि सां अबो वॾी उमिरि वारो अमड़ जंहिंजे घर में अबो अमड़ रहंदा उन जे घर में ख़ैर ऐं बरकत जे चओ के रिस्क में बरकत पवे न अबे खे पाण सां गॾु रहायो अबे जी ख़िदमत कयो अमड़ जी ख़िदमत कयो इन ख़िदमत में अल्लाह तव्हांजे रिस्क खे वधाईंदो तव्हांजे इज़त खे वधाईंदो तव्हांजे माल में बरकत विझंदो अॼु जेके अंग्रेज़ आहिनि इंसानियत जा ठेकेदार था पाण खे सराइनि यूरोप में अमेरिका में ओल्ड हाउस ठाहिया अथनि ओल्ड हाउस थोरो थियो न पीउ पुराणो थियो पुराणी थी त उन खे वञी ओल्ड हाउस में छॾे छा पुराणनि जो घर पुराणनि जे घर में रहाईंदा ईद ते बि क्रिसमस जे ॾींहं ते बि पीउ खे ॾिसण नथा वञनि पर इस्लाम चवे थो पीउ खे ओल्ड हाउस में न रहायो जन्नत तव्हांजे जीजल मां जे क़दमनि ते अल अब औसत अबवाब जन्नत पीउ बेहश्त जो विचो दरवा जेते अबो राज़ी आहे उन जे लाइ विचो दर जन्नत जो खुली अंग्रेज़नि जी इंसानियत में ऐं मुस्लमाननि जी इंसानियत में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हू चवनि था असां इंसानियत सिखी आहे जेके अबे खे अम्मा खे पंहिंजे मिसर जे लाइ सिखाइनि था ओल्ड हाउस जे हवाले था कनि पर इस्लाम चवे थो पीर जा पैर धोई पीर तो दोज़ख जूं बाहियूं अबे जी अमड़ जी पेशानी खे चुम तुंहिंजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खुली जदीद दौर जा इंसानियत जा ठेकेदार होटल ते वेंदा न त हो बिल पंहिंजो ॾींदो हे बिल पंहिंजो ॾींदो पर हे यार सम्झी वठी महिमानी कराइण अला हलिया होटल ते मानी था खाऊं मानी खाई त कयो न चवंदो हाणे तूं पंहिंजो ॾे मां पंहिंजो बिल थो ॾियां
हज कबूल पियल ऐं उम्र कबूल पियल जो सवाब थो मिले पुट ॻाल्हि सम्झो था दुनिया वारनि जी इंसानियत चाहे इस्लाम कहिड़ी इंसानियत सेखारी आहे रब जो फरमाए वला तनाज़ू बिल हक़ हिक ॿिए खे बुरा रंग न ॾियो जेकी ॻाल्हि अॻिले खे नथी वणे न तव्हां उनखे को लफ़्ज़ न चवंदा कयो मिसाल को काणो आहे न उनखे ईअं न चओ काणा कंहिंखे ईअं न चओ अंधा सही हक़ साईं हक़ ओ मिठा कंहिंखे बुरो लफ़्ज़ न चओ हे अल्लाह जो क़ुरान आहे इंसानियत जी तालीम आहे कंहिंखे बुरो लक़ब न ॾियो असां वटि सिंध में घणा ई अहिड़ा आहिनि नाला हिकु त दूरा वठंदा मिसाल कयो अहमद नालो आहे न अहमद खे सॾींदा बचल खे बच्चू तौबा तौबा यूसुफ हाणे यूसुफ नालो अल्लाह जे नबीअ जो नालो आहे यूसुफ अलैहिस्सलाम यूसुफ खे सॾींदा यूसुफ तौबा मुंहिंजा मौला तौबा तौबा ओ मिठा कुरान में फरमाए वला तनाज़ू बिल अलक़ाब बुरा लक़ब न ॾींदा कयो बुरी ॻाल्हि कंहिंजे मनसूब न कंदा कयो ऐं रब जो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू इज्तनिबू कसीरन मिनज़ ज़न्नि बदगुमानी का बचो बदगुमानी एक जवाब फलाणे कयो हूंदो ये फलाणे जा कम हूंदा भई तो दलील कहिड़ो आहे दलील नाहे इहा बदगुमानी आहे इंसानियत जी तालीम जो क़ुरान आहे या अय्युहल्लज़ीना आमनू इज्तनिबू कसीरन मिनज़ ज़न्नि इन बाद ज़न्नि इस्मुन बदगुमानी घणियूं न रखंदा कयो छो त बदगुमानी गुनाह हूंदी बेशक हा वजह ज़ुन्नुल मुमिनीन खैरा मोमिनन में सुठो ग़ुमान रखंदा कयो बुज़ुर्ग जो वञे मुरीदनि सां गॾु कुतो मोह पियो हुजे मुरीदनि खे कपिड़ा ॾिना थप ते केॾी आहे बदबू ते केॾी आहे त बुज़ुर्ग चयो कुते जा ॾंद केॾा अच्छा पुट ध्यानु आहे बुज़ुर्ग जी नज़र ज़नबीअ ॾे वई जेके सुठा माण्हू हूंदा आहिनि न सुठा उन्हनि खे मथनि मां गंदनि गुनहगारनि मां बि का न का सुठी ॻाल्हि रखी वेंदी आहे पर जेके ख़ुदि गंदा हूंदा आहिनि जेके ख़ुदि ख़ाली अंदरि जंहिंजा पलीत हूंदा आहिनि उन्हनि खे सुठनि माण्हुनि में बि का न का ख़राबी कोन कोन्हे मक्खे आहिनि मक्खे उहा वञी गंद ॾे हे जिस्म सॼो आहे न ॿिए जिस्म ते न वेंदो जिते चुड़ो हूंदो जिते खटो हूंदो जिते गंद हूंदो मक्खे वञी उन ते वेंदी इहो जेको क़ुरान ऐब थो ॻोल्हे न नुक्तचीनी थो करे न इहो सम्झ त इन मक्खे वांगुरु आहे जेके ऐब नज़र अचनि था खूबियूं नज़र क़ुरान जो फरमाए त तव्हां कंहिंमें बदगुमानी न रखो भला तजस्सू जासूसी न कयो निकी चंबी बराबरि ॻोल्हियो तलाश कयो ईअं न कयो इमाम साहबी थियो आहे हिकिड़ी औरत मरी राति थी त हुनजे कब्र जे मथां बाहि कब्र जे मथां बाहि पई मरे न काठियूं हुयूं न तेल पेट्रोल हुयो कब्र जी मिटीअ मंझां बाहि पई पए ऐं उहा जेका औरत जंहिंखे दफ़न कयो वियो उन जूं कब्र मां रड़ियूं ताउंदा पियो अचे के पुछा कयो हुनजी न्याणी खां वञी पुछा कई त तुंहिंजी माउ जे कब्र खे बाहि लॻी आहे हिन जो गुनाह कहिड़ो हुयो हिन जी खामी कहिड़ी हुई हुनजी न्याणी चयो त मुंहिंजी माउ नमाज़िन हुई ताजुदार हुई ये
ये कन्न ॾेई ॿुधंदी पोइ सुबुह जो ॿिए ॾींहं ते उथी गानो खणंदी पोइ हुनखे ॿुधाईंदी अॼु फलाणे हीअं चयो फलाणे हीअं कयो फलाणे हूअं कयो अहिड़ियूं मायूं कोन अथव इमाम ज़ावी साहब फरमाए त इन वक़्त आदत जे करे मुंहिंजे कब्र खे बाहि लॻी वई मुसलमानो चुगलखोरी न कयो साईं फरमाइनि था मेराज वारी रात जेॾी महिल मां जन्नत में पहुतुसि जन्नत जे दर ते लिखियो पियो ला यदखुलुल जन्नत क़त्तातुन चुगलखोर जन्नत में दाख़िल न थींदो सुभान अल्लाह चुगलखोर हिकिड़ी ॻाल्हि होॾे गुर छेड़ा गुर छेड़ा ॿ ठहियल छो हुजनि छो न हिनखे वेढ़ाया छो न नफ़रत पैदा कया बिना पैसे जे शैतान वारो कमु सम्झो था न ॿिन खे वेढ़ायो साईं फरमाइनि था ॿिन बिढ़ियलनि खे कूड़ ॻाल्हाए सुलिह कयो तव्हांजे लाइ 20 हजनि जो सवाबु कुरान को फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू इज्तनिबू कसीरन मिनज़-ज़न्नि इन्न बअद-ज़न्नि इस्मुन वला तजस्ससू जस्ससी न कयो वला यग़्तब बअदुकुम बअदा तमाम हिकिड़ो ॿिए जी गिला न करे सुभान अल्लाह हिकिड़ो ॿिए जी गिला न करे अयो हिकु ये भाव हरी बदी लाश भाव जो हुजे उनजी बुढ़ी पटली ऐं खाओ पर करे त इहा ॻाल्हि तव्हांखे मच्छा लॻंदी लॻंदी केरु आराम को हूंदो जेको भाव जो खाईंदो क़ुरान जो फरमाए जेको पराई गिला थो करे उहो ईअं आहे जीअं मुअल भाउ जो गोश्त खाई हुजे अलाह भला में रखे अॼु असांजो मस्जिद में न बची सघियूं आहिनि गिलाउनि खां अल्लाह जा हालड़ा मस्जिद में नहीं गिलाउनि था कनि अल ग़ीबतु अशद्दु मिन ज़िना पराई गिला करण ज़िना खां बदबरो फेल ज़िना ज़ाहिर हिंदी थो करे पर पढ़ियो लिखियो माण्हू मस्जिद में नहीं ज़िना खां बुरो फेल करे छा इहा इंसानियत न मुंहिंजा मिठा इंसानियत जेका असांखे क़ुरान सेखारी आहे नफ़रत न पैदा कयो नफ़रत जा सफ़ीर न बणिजो तव्हां मुहबत जा सफ़ीर बणिजो छिनण वारा न बणिजो तव्हां कढण वारा बणिजो जेको बुराई करे उन सां चङाई कयो जेको गार करे उनखे दुआ ॾियो जेको बुराई करे उनजी ख़ैर ख़्वाही कयो हू चवंदई रब जो फरमाए या अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा ही इंसानियत की तालीम है जेका कुरान चवे ए इंसानो इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा मूं रब तव्हांखे मर्द ऐं औरत मजा पैदा कया मर्द मां मुराद आदम अलैहिस्सलाम औरत मां मुराद बीबी हवा नाबी साइना इन्हनि ॿिन्हिनि मजा रब तव्हांखे पैदा कयो शुऊबन व क़बाइल लितारफू असां तव्हांजा क़ौमूं कबीला ज़ातियूं
परहेज़गारा सुभान अल्लाह भलो केड़ा जेको वधीक परहेज़गारा इहो सभिनी में सुठो आहे इहो सभिनी खां वधीक रब खे प्यारो आहे जंहिंमें तक़वा आहे जंहिंमें परहेज़गारी आहे जंहिंमें अल्लाह जो ख़ौफ़ आहे इहो अल्लाह खे सभिनी खां वधीक प्यारो आहे जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इमाम अहमद रिवायत आंदी आहे पंहिंजे मुस्लिम में जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो अल्लाह ऐलान कंदो ए इंसानो तव्हां पंहिंजा हसब नसब ज़ात पाड़ा ठाहिया हुया तव्हां चवंदा हो ही बरोच आहे ही सिंधी आहे ही समात आहे ही सिराई आहे तव्हां पंहिंजा क़ौम कबीला ठाहिया हुया हिकिड़ो ग्रुप तव्हां में क़ौम कबीलो ठाहियो अॼु तव्हांजा कबीला सभु मां छॾियो थो अॼु मूं वटि इज़त वारो उहो जेको मुंहिंजी क़ौम मुक़रर कयल मुंहिंजी ज़ात मुक़रर कयल वारो आहे उहो केरु इन अकरमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम तव्हां में अॼु मूं वटि सभिनी खां वधीक इज़त वारो उहो आहे जेको वधीक परहेज़गार आहे नेको मिठा ही आहे इंसानियत जेका क़ुरान सेखारी ही आहे इंसानियत जेका मदीने वारे साईं सेखारी क़ुरान जो फरमाए मन बदल नफ्सन बिगैर नफ्सिन औ फसादिन फिल अर्द फकअन्नमा क़तल अन्नास जमीआ जेको के हिकड़े माण्हू खे तो मारे या ज़मीन में फितनो फसाद तो पखेड़े इन सभिनी इंसाननि हिकड़े माण्हू खे मारी ॼण सभिनी माण्हुनि खे मारी वमन अहयाहा फकअन्नमा अहया अन्नास जमीआ जेको हिकड़ी जान खे जींदान थो ॾे हिक जान खे जियापो थो ॾे इन ॼण सभिनी इंसाननि खे जियारे इस्लाम सेखारे थो त फितना न चाहियो फसाद न बर्पा कयो कंहिंखे क़त्ल न कयो खून रेज़ी न कयो कंहिंजो रदो न हारियो कंहिंखे ईज़ा न पहुचायो कंहिंजी इज़त कंहिंजी लज कंहिंजी नामूस में बुरी नज़र न रखो ॿिए जी इज़त जी हिफ़ाज़त कयो रब तव्हांजी इज़त करे मन कान फी हाजत रखी कान अल्लाह फी हाजतिही जेको ॿिए जी हाजत पूरी थो करे अल्लाह उन जी हड़ई हाजत में पूरो थो करे हीअं अंधो माण्हू हुजे न उनखे मां जी 40 अॻिते वठी वञे थो न उनजा 40 कबीरा पूरा के अंधे खे वठी वियो मस्जिद में नमाज़ पढ़ाए वरी घर आई साईं फरमाइनि था के अंधे जी हाजत पूरी करे उनखे घर ते मोटाई उनजी सॼी ज़िंदगी जा गुनाह माफ़ करे वो क़ुरान अचे न वो थकल आहे न उनजी घर बि खणाए हली तूं स्कूल ते तो वीचारो मुसाफ़िर बीठो आहे उनखे खणी अॻिते कार ते थो वञी कंहिंखे खणी अॻिते मंज़िल भेड़ो कर या इबादत तुंहिंजे घर जी भित ते पाणी मारियो जेकॾहिं काठी रखण जी इजाज़त घुरे त मां न थो ठाहियां तुंहिंजी भित ते काठी रखण जी इजाज़त ॾे इजाज़त ॾींसी इहो अजुर ऐं सवाब भित तुंहिंजे अमल सालिह में रोरी साईं फरमाइनि त पंहिंजे पाणे वारनि जी हवा न रखियो एॾी वॾी भित न कयो उन्हनि जी हवा हली वञे पंहिंजे घर में एतिरो दूहो न कयो जो पाड़ेसरी जे हथ मां ॾोड़ा वई वञनि इहो दूहो अल्लाह खे पसंदि न आहे पोइ मिठा जेकॾहिं फ्रूट वठी अची मेवो वठी अची त थोरो पाड़े वारे जे घर विझारे पर अॼु एतिरो न आहे त पोइ पंहिंजे ॿारनि खे त घर में ई खाई घर में ई एतिरो कनि हथ में मेवो खणी सूफ़ नारंगी केलो ॿारो हथ में खणी विझो पाड़े वारे ॿार ॾिसनि
मदीने वाले साईं बिठा मुझे सोनो हबीब तो फरमाए त तमाम माण्हुनि सां अफ़्व ऐं दरगुज़र सां पेश अचो माण्हुनि सां ईसार कयो पंहिंजे ज़रूरत वारी शइ ॿिए खे ॾेई छॾियो रब तव्हांजे लाइ जन्नत लिखे ويؤثرون على أنفسهم ولو كان بهم خصاصة الله تعالى पंहिंजे ज़रूरत जे बावजूद ॿिए जी संभाल रहंदा आहिनि इहे अल्लाह वटि मक़बूल ऐं महबूब माना आहिनि अल मोमिन मा युहिब्बु नफ्सिही मोमिन उहो आहे जेको पंहिंजी जान जे लाइ पसंदि कयो अथसि ऐं युहिब्बु अख़ीहि मा युहिब्बु नफ्सिही पंहिंजे भाउ जे लाइ उहा शइ पसंदि करे जेका पंहिंजे लाइ पसंदि करे कल्ह ते हिकिड़ो तमाशो हुयो तमाशो हुयो कल्ह न्यायूं बाज़ार में निकितियूं मेरा जिस्म मेरी मर्ज़ी ऐं ख़बीस ज़हनियत जा बदकिरदार बदअज़ाम माण्हू आहिनि निकिता तेरा जिस्म मेरी मर्ज़ी अस्तग़फिरुल्लाह अज़ीम औरत थी करे न्याणी थी करे चले थी त मुंहिंजी मर्ज़ी आहे पंहिंजो ॿार पंहिंजे मुड़ुस मां ॼणा मुंहिंजी मर्ज़ी आहे पंहिंजे दोस्त मां ॼणा मुंहिंजी मर्ज़ी आहे मूं पंहिंजी ज़िंदगी में अहिड़ी खुला बेहयाई जा लफ़्ज़ न ॿुधा हुया जेके कल्ह में आया छा इहा इंसानियत आहे इहा आज़ादी आहे न बेटा ई तो फरमाए त सखर सही जे तूं घारिया बंद में मारवी जे रुग में चवे थो त जेके बंद में पर्दे में समय जेके ॾींहं गुज़रिया उहे मुंहिंजा ॾींहं ईद जहिड़ा लजलोई न लजाया से तुझ मन पाहिले साड़ी जैसे ओ लोई न पानी लजाई जैसे ओ लोई न पानी लजाई जैसे हज़रत किबला से मशहूर साहब सुल्तान औलिया हज़रत सईद मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त मारवी पंहिंजे अब्बान जी लोई न लॻाई चवे पई उमर तुंहिंजा पखमल बाहिर साॼा मां पंहिंजी अब्बान जी लोई न लॻाई जैसे पर फरमाईंदा ए फ़क़ीरो तव्हां मदीने वारे मीर जी लोई कीअं थी ठाहियो दीन वारी सुल्स वारी लोई लॻायो जेकॾहिं तव्हां इहा लोई मुहम्मद ही लॻाई त पोइ मारवी तोखां मूंखे हिकु भली हुई सेम जाणी हुई जे पंहिंजे अब्बान जी लोई खे दादा ओ लोई की न पानी लजाई जैसे ए उमर पर रख पियो मैं कह जो न्यायो मिड़े जो शायद थई खल उमर पर रख पियो मैं कह जो न्यायो ओ तू है तू हमेशा ओ तू हमेशा हलन पे न्याणियों सियाणियों उमर पर रख पियो जो न्याणियों मुंहिंजा दोस्तो मारवी वीचारी जे पे तमा पंहिंजे पाण वारी लोई पाण वारी पोती पाण वारी रीत रस्म लछनी जैसे ओ ता तू मदीने वाले जो गुलाम आई हुसूल जो कलमो पढ़ण वारो आई ओ मिठा मिठा कीअं थो इंसानियत वारी मुहम्मदी लोई अज कर इंशाअल्लाह इंसानियत उम्मत अमल पेरा थियो जेका कुरान सिखारी मदीने वाले साईं इंसानियत आया ही माण्हुनि जी जोड़ियल
मदीने वाले साईं साईं जो हथ मथे खड़े ऐलान कयो त ॿियूं रस्मूं असांखे क़बूल न आहिनि असांखे क़बूल आहे मदीने वाले साईं जी सुन्नत शरीयत ऐं दीन क़बूल केतिरा उलमा मशाइख अल्लाह जा सालिह बाना वेठा आहिनि हे आलिम सगोरा तव्हांजा शाह सैयद सगोरा तव्हांजा शाह अल्लाह ॾिसे पियो मदीने वाले साईं अंदर मौजूद वाइद पक्को कर इंशाअल्लाह मदीने वाले दे सुन्नत शरीयत दीन जे दीन ते हलंदे न तुंहिंजी दुनिया में आबाद तुंहिंजी आखिरत